अस्सलाम वालेकुम नाज़रीन, निदाए सिंध में ख़बरों जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कयूं था पखे खां ॻोठ अलीहसन नगराणी जे रहवासियुनि लाइ पखो पुलिस ऋण ॿारे ॾिनो। जॾहिं त ॻोठाणनि पखो नेशनल प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे चयो त पखो पुलिस कुझु ॾींहं पहिरियां असांजे नौजवान खे बिला जवाज़ खणी वञी लाकअप करे छॾियो हो, जंहिंजी आज़ादीअ लाइ असां थाणे ते वियासीं त SHO असांखे चयो त 60,000 रुपया ॾियो त हमरा खे आज़ादु कंदुमि। थाने में मुख्य जज साहब अची बरामद करे छॾायो, जंहिंखो बावजूद हाणे पको पुलिस सरगर्म बणिजी वियो। पके पुलिस जो चवणु आहे गुलामला अहमद जो जेकॾहिं इन तारीख़ तव्हांजी हाज़िरी आहे उते को बि गवाही मुंहिंजे मथां ॾिनो वियो त खेसि तुंहिंजे सौट अली असगर खे, जेको अञा ताईं पुलिस जे चंबे में आहे, त उनखे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणे हाफ़ फिराई जा फुल फिराई कयो वेंदो ऐं तव्हां ते अहिड़ा कूड़ा केस दाख़िल कया वेंदा, तव्हांजी ज़िंदगी जेल में गुज़री वेंदी। बारो बार असांखे हेरासमेंट थो कराए। DIG लाड़काणो इरफान बलोच IG सिंध असांजो वज़ीर आला क़ाइम मुराद अली शाह खे अपील आहे त जीअं त असांजो नोटिस वठी खेसि इंसाफ़ फराहम कयो। वधीक उन्हनि दाईंदे चयो त SHO चयो त जेकॾहिं तव्हां मूंखे 60,000 रुपया न ॾींदव त राति जो कूड़े मुक़ाबिलो करे हाफ़ फ्राई कंदुमि। असांखां 60,000 वठी नौजवान खे आज़ादु कयो, जंहिंजे ख़िलाफ़ु असां कंबर सेशन कोर्ट में दरख़्वास्त ॾिनीसीं। असां हाज़िरी ते वञी रहिया हुआसीं त रस्ते में पखो पुलिस असांजा 2 नौजवान सजाद नगराणी ऐं असकर नगराणी खे खणी लाकअप में बंदि करे छॾियो आहे। बर वक़्तु हज़ूर बख़्श नगराणी कोरट सगूरीअ खे दरख़्वास्त ॾिनी त पखो पुलिस असांजा नौजवान रस्ते में खंभे वई आहे त रेडर कमिश्नर बर वक़्तु थाणे ते छापो हणी हिकु ॼणो सजाद नगराणी खे पुलिस जे चंबे मां आज़ादु करायो ऐं घणी ॻोल्हा बावजूद असगर नगराणी कोन मिली सघियो आहे। हिननि वधीक सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पुलिस पखो असांखे मुसलसल धमकियूं ॾींदी रही आहे त जेकॾहिं ईंदड़ हाज़िरीअ ते मुंहिंजे ख़िलाफ़ु को बि बयानु ॾिनो त मां अव्हांखे अहिड़ा कूड़ा केस दाख़िल कंदुमि जो अव्हां पूरी ज़िंदगी जेल में गुज़ारींदव ऐं असगर नगराणीअ खे कूड़ो मुक़ाबिलो करे फुल फ्राई कंदुमि। हिननि IG लाड़काणो SSP कंबर शिदातकोट खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं पखो पुलिस जे ॾाढ खां निजात ॾिराई वञे। रिपोर्ट हिम्मत अली मुगेरी, निदाए सिंध, पखो।